नाज़रीन ख़बर खे ॾींदासूं त जस्कम चेयरमैन सनान कुरैशी जो चवणु आहे त पाणी सिंध जे जियापे जो मसइलो आहे। केनाल कढणु न ॾींदा, कंहिंखे बि दरिया जो सौदो करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। हैदराबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे सनान कुरैशी चयो त सिंध खे भित सां लॻाइण जा ख़तरनाक नतीजा साम्हूं ईंदा। संदसि चयो हो त 25 अप्रैल ते मुस्तक़बिल जी हिकमत अमलीअ जो ऐलान कयो वेंदो। हुन चयो त वकीलनि जे एहतजाज जी हिमायत कयूं था, शिरकत लाइ वञी रहिया आहियूं। अहम ख़बर खे ॾियूं पिया। जस्कम चेयरमैन सनान कुरैशी जो चवणु आहे त पाणी सिंध जे जियापे जो मसइलो आहे। केनाल कढणु न ॾींदा, कंहिंखे बि दरिया जो सौदो करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। हैदराबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे सनान कुरैशी चयो त सिंध खे भित सां लॻाइण जा ख़तरनाक नतीजा साम्हूं ईंदा। संदसि चवणु हो त 25 अप्रैल ते मुस्तक़बिल जी हिकमत अमलीअ जो ऐलान कंदा। वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे हैदराबाद में सिंध टीवी न्यूज़ जे ब्यूरो चीफ ज़फ़र हकड़ो सां। ज़फ़र, अपडेट कजो। सनान कुरैशी हैदराबाद में मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे, वधीक छा चवणो हुनजो? बिल्कुल जस्कम चेयरमैन सनान कुरैशी आहे जेको कराची खां बबरलोए वञण दौरान जेको आहे सो जीअं हैदराबाद पहुतो त हैदराबाद बाईपास ते कारकुननि संदसि आजा कई ऐं उन्हनि जी गुलनि जी वर्खा करे उनखे जेको आहे सो आजानो ॾिनो। उन दौरान सनान कुरैशी मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त केनालनि ख़िलाफ़ जदोजहद जारी रहंदी ऐं इहो जेको जस्कम हर हवाले सां अॻे मोर्चे में हूंदी ऐं 25 अप्रैल ते जेका साईं GM सैद जी वरसी मल्हाई वेंदी। उन वरसीअ दौरान हू नई हिकमत अमली जो ऐलान कंदा त केनालनि जे हवाले सां जदोजहद खे कीअं अॻिते वधाइजे। उन हवाले सां हुन ॻाल्हाईंदे चयो त हिन वक़्तु सिंध ते तमामु ॾुखियो वक़्तु आयो आहे ऐं जेके सिंधूअ जे मथां केनाल कढिया पिया वञनि इहो सिंध सां सरासर नाइंसाफ़ी थींदी ऐं सिंध खे सुकाइण जी साज़िश आहे। जंहिं करे हू कॾहिं बि इहो बर्दाश्त न कंदा त सिंध खे सुकायो वञे ऐं सिंध जो पाणी जेको आहे सो चोरी कयो वञे या धाड़ो हयो वञे। उन पाणीअ ते सिंध संदन माउ आहे। दरिया जे पाणीअ जी माउ जी थञ बराबरि दरिया जे पाणीअ खे हू माउ जी थञ बराबरि सम्झनि था ऐं जेको आहे सो हुन धरतीअ जो सौदो कॾहिं बि न ॾिनो वेंदो। उन खां अलावा हुनजो जेको चवणु हुयो त हीअ जेको केनालनि जे ख़िलाफ़ वकीलनि जी जदोजहद आहे हू हुनजी भरपूर हिमायत कनि था। हू वकीलनि सां गॾु आहिनि। हर हवाले सां वकीलनि जो जेको बि सॾु थियो हुन सां सॾ में वरनाए हुननि जा एहतजाज में शामिलु हूंदा। बहरहाल वधीक जेको जस्कम पंहिंजो लाइअमल जो ऐलान कंदी उहो 25 अप्रैल ते कंदी ऐं हुन खां पोइ मुसलसल जदोजहद में वेंदा। जी ठीकु आहे ज़फ़र, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।